आप नाराए हादरी, नाराए गौसिया, उलमाए अहले सुन्नत जिंदाबाद। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अंफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना व मलजअना व मआवाना व हादियना व महदियना व नूर अव्वलना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर यमीनना व नूर क़ुद्दामना व नूर इस्लामना व नूर रब्बना। सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लम अलैहि। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अला इन्ना औलिया अल्लाहि ला खौफुन अलैहिम व ला हुम यहज़नून। अल्लज़ीना आमनू व कानू यत्तक़ून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी। दोस्त दारे चार यारम ताबा औलादे अली। मज़हबे हनफिया दारम मिल्लते हज़रत खलील। ज़ेर साये गौसे आज़म खाक पाए हर वली।
जखरे जहिड़ो जवान ॾिसां कोन ॾींह में महण सभिनी मुरसलीन सरस संदस शान फकान काब कौसैन औ अदना मुयस्सर तुस मकाम आगे जा एहसान जो हादी मिलियो महड़ो बलगल ला बिकमालिही कशफत जा बिजमालिही हसमत जमी अखसालिही सल्लु अलैहि व आलिही व सल्लिमू तस्लीमा। मोहब्बत सा ज़ौक़ सा शौक़ सा गजी पढ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व अला आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व बारिक व सल्लिम अलैहि। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हम्दो सलात का बाद निहायत ज़रूरी आहे त मां ॿ टे ॻाल्हियूं तव्हांजे साम्हूं कंदुसि। तव्हां खां मूंखे सिर्फ़ हिकिड़ो लफ़्ज़ खपे त उहो सुभान अल्लाह जो लफ़्ज़। तव्हां सुभान अल्लाह चवंदा ईंदा पोइ इंशाअल्लाह इन सुभान अल्लाह जे सदके सभिनी जा बेड़ा पार थींदा। अज़ान गिरामी मूं जेका आयत तिलावत कई आहे इहा मुंहिंजे ख़्याल में जेके आम तरीक़े सां शऊर वारा माण्हू आहिनि जिन जो मज़हब सां ताल्लुक़ आहे जिन जो दीन सां ताल्लुक़ आहे जेके आलिमनि सां उथनि वेहनि था उन्हनि जे साम्हूं जॾहिं तव्हां अला इन औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून जी आयत पढ़ंदव त फिल फौर हुननि जे दिमाग़ में ॻाल्हि अचींदव इहा अल्लाह जी क़ुरान जी जेका आयत आहे अल्लाह से पंहिंजे दोस्तनि पंहिंजे वलियनि जे लाइ नाज़िल फरमाई आहे। इन जो तर्जुमो बि मालूम आहे। इन जो मशहूर तर्जुमो आहे वर्जरे जो आम तरीक़े सां पढ़ंदा आहियूं त फौरन पाण खे पीरनि जो पीर अब्दुल कादिर जीलानी बि दिमाग़ में अची वेंदो आहे। पर हाणे मां लाज़मी इन आयत जे पहिरें टुकड़े ते बि थोरो घणो ॻाल्हाइण जी कोशिशि कंदुसि पर मुंहिंजो अव्वल खां आख़िर ताईं तवजो हूंदी इन आयत करीमा जे पोएं जुज़े जे मथां त जेकॾहिं असांजो हीउ जेको सिंध आहे हीउ असांजो जेको बर सग़ीर आहे हिन जे अंदरि हिकिड़ो अजीब क़िस्म जो असां ई तव्हां में इहो दिमाग़ में ख़्यालु अची वियो आहे। उहो दिमाग़ में ख़्यालु इहो अचे त बुज़ुर्ग अल्लाह जो वली अहिड़ो शख़्स हूंदो आहे जंहिंजे मथां शरीयत जारी न थींदी आहे बल्कि मलंग हुजे बल्कि माना भले पंहिंजे कपिड़नि खां जुदा हुजे ऐं हलंदो फिरंदो वक़्तु असांजे लाइ इहो वॾो अब्दाल हूंदो आहे। पर न अदा अल्लाह रब्बुल इज़्ज़त सभ खां पहिरें इन आयत करीमा में पंहिंजे उन्हनि दोस्तनि जी उन बिशारत जो ज़िक्र बि फरमायो आहे। उन खां बाद में अल्लाह से ॿुधायो आहे त मुंहिंजा दोस्त अथव कहिड़ा उन्हनि जूं अल्लाह से निशानियूं बयान फरमाए छॾियूं आहिनि। पर हाणे इन खां अॻु में जीअं त चवंदा आहिनि सिंधी में हिकिड़ो मिसाल आहे त मुड़ुस त थॾो न त जॾो ई जॾो त तंहिंजे करे हाणे सभ खां पहिरें तव्हां सां हिकिड़ी मयार आहे मयार मुंहिंजी तव्हांखे इहा आहे जो तव्हां घरों हलिया आहियो तव्हां घरां इहो सोचे आया आहियो त वञूं था पिया वञी करे क़ुरान ॿुधंदासीं हदीस ॿुधंदासीं रसूलुल्लाह जी नात ॿुधंदासीं। इहा अव्वल खां आख़िर ताईं जेका बि तव्हां नियत कई आहे इहा नियत तव्हांजी सवाब वारी आहे। उन खां बाद में हिन प्रोग्राम में आया आहियो त हीउ प्रोग्राम बि शुरूआत बि कलाम पाक सां थी आहे क़ुरान तलावत सां थी आहे। उन खां पोइ नातूं थियूं आहिनि उन खां बाद में नवाज़ नसीहत बि थी रहियो आहे। अदा हिन सॼे प्रोग्राम में जॾहिं नेकी जी दावत आहे त पर घटि में घटि पंहिंजा मथा त ढके ईंदा कयो न। इहा ॻाल्हि सम्झ में अचे थी या नथी अचेव? मुंहिंजे ख़्याल में अध खां वधीक जेके दोस्त वेठा आहिनि उन्हनि जा मथा ढकियल न आहिनि। हालांकि तव्हां पाण बि सोचो था त हे सवाब जी महफ़िल आहे हिन सवाब जी महफ़िल अदा पोइ सवाब जे लाइ त मथो ढकणो त ज़रूरी आहे या न आहे?
ये आए हालांकि अज खां 15-20 साल पोइते हलिया वञो जेका वॾड़ा असांजा हूंदा न इहो मथो ढकणो मथो उघाड़ो करणो त अॻो पोइ बाक़ाइदे ऐब हूंदो चवंदा हे बिना मथे उघाड़ा इहो ईअं अखर चयो वेंदो आहे मां ईअं तव्हांखे कोन थो चवां पर एतिरो ज़रूर थो चवां त अल्हम्दुलिल्लाह असांखे यकीन आहे असांजो अक़ीदो आहे ही असांजूं महफ़िलियूं असांजो नेकी जूं महफ़िलियूं आहिनि ही महफ़िलियूं इंशाअल्लाह असांजे नामे अमाल में लिखियूं वेंदियूं ऐं इंशाअल्लाह हिननि महफ़िलुनि जे सदके अल्लाह से असांजा बेड़ा पार फरमाईंदो पोइ जॾहिं हेड़नि महफ़िलुनि जे सदके बेड़ा अल्लाह पार फरमाईंदो त पोइ अदा हिन में अचिजे त माण्हू अदब एहतराम सां अचे हाणे गॾिजी मूंसां सलाह पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लम अलैहि मां जंहिंमहिल आयुमि न उन महिल आख़िर में नात ख़ान पंहिंजे नातक जे दौरान मनक़बत पे पढ़ी हज़रत अली करमल्लाहु वजहुल करीम हुई या न हुई बाबा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो अली इमामे मनस्तो व मन ग़ुलामे अली पाण केर आहियूं हज़रत अली करमल्लाहु वजहुल करीम खे मञण वारा आहियूं उहो असांजो इमाम आहे ऐं असां उनजा छा आहियूं गुलाम ये ॻाल्हि आहे या न आहे अहले सुन्नत जो अक़ीदो आहे पर मजबूरी अॼुकल्ह जे हिसाब सां इहा थी पई आहे जो हे मीडिया जो दौर थी पियो आहे फितने जो दौर थी पियो आहे पोइ हिन फितने जे दौर में अहिड़ो हिसाब थी पियो आहे जेकॾहिं को अलीअ जो नारो थो हणे त माण्हू उनखे कंहिं ॿिए पासे सम्झनि था पिया पर जेकॾहिं हज़रत अली करमल्लाहु वजहुल करीम खे छॾे करे बकाया ॿिनि सहाबनि जो ज़िक्र कंदा त उन सूरत में बि जेको आहे त माण्हू कंहिं ॿिए पासे था सम्झनि पर न अदा हाणे इन फितने जे करे मां एतिरी गुज़ारिश इन्हनि नात ख़्वाननि खे ज़रूर कंदुसि कोशिश इहा कंदा को त सभिनी सहाबनि जे शान में का हिकिड़ी मनक़बत पढ़ंदा कयो पर जेकर तव्हां पढ़ो था हज़रत अली करमल्लाहु वजहुल करीम जी पढ़ण में को हर्ज न आहे तव्हां पढ़ी सघो था त पोइ उन सां गॾोगॾु वरी कोशिश साॻी कंदा कयो सैयदना अबू बकर सिद्दीक़ जे उन शान में बि ॿ लफ़्ज़ चवंदा कयो सैयदना उमर फारूक जे शान में ॿ लफ़्ज़ चवंदा कयो ॿियो न त भला घटि में घटि गॾे सॾे करे हिकिड़ी साहबनि जे शान में का नात त ॿुधाईंदा कयो हाणे इहा ॻाल्हि जेकर मां ग़लति आहियां त तव्हां ॿुधायो जेकर भला सही आहे त पोइ सुभाणे अल्लाह चओ मां जॾहिं तव्हांजे साम्हूं शुरू में जंहिंमहिल जो पढ़णु शुरू कयो हुयो जंहिंमहिल तव्हांजे साम्हूं मूं ख़ुतबो पढ़ियो त उन में मां उथंदे ई लफ़्ज़ थिया बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी बाबा ये लफ़्ज़ चयां या न चयां इनजी माना छा आहे इहो इहो त न आहे ख़ुतबे में विड़ी करे पढ़नि न बाबा इहो असां ख़ुतबो बि पढ़ंदा आहियूं पर पंहिंजे ख़ुतबे में अहले सुन्नत व जमात जो अक़ीदो बि बयानु कंदा ईंदा आहियूं हाणे मूंसां गॾिजो बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी ओ अहले सुन्नत वारा ॿुधी छॾ तुंहिंजो मुंहिंजो अक़ीदो आहे त पाण आहियूं त मुंहिंजे रब काइनात जा आहियूं वो असांजो रब काइनात अल्लाह जेको आहे अज़ली अबदी रब आहे हय्युल क़य्यूम रब आहे हमेशा खां आहे हमेशा रहंदो तव्हां असांजो अक़ीदो या उन खां बाद में ॿी ॻाल्हि आहे त असां जेकॾहिं उम्मती आहियूं त आमिना जे लाल जा उम्मती आहियूं बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी दोस्तदारे चार यारम ताब औलादे अली ओ अहले सुन्नत व जमात वारा ॿुधी सॼा हिकिड़े पासे तो तुंहिंजो ऐं मुंहिंजो अक़ीदो इहो आहे त पाण ख़ातिम आहियूं त रसूलुल्लाह जे सभिनी सहाबनि जा ख़ातिम आहियूं ॿिए पासे ॾो जेकॾहिं पाण ख़ातिमनि सां गॾोगॾु उन रसूलुल्लाह जे अहल बैत जो बि अदब करण वारा आहियूं इहो ज़हन में हुजेव कहिड़ी ॻाल्हि हीउ जेको तव्हांजो अल्लाह से तव्हांखे चेहरो अता फरमायो आहे न हिन चेहरे जे अंदरि अल्लाह से तव्हांखे हीअ ॿ अखियूं अता फरमायूं आहिनि
हिकिड़ी साॼी अखि अथव ॿी खाॿी अखि अथव पर इन साॻे हिन चेहरे खां सवाइ ॿियो तव्हांजो अक़ीदे जो चेहरो बि अथव सम्झ में ॻाल्हि नथी अचे या अचेव थी पई अक़ीदो ज़रूरी आहे न बाबा त तव्हांजो अक़ीदो असांजो कहिड़ो आहे अक़ीदे जो बि हिकिड़ो चेहरो अथव उन अक़ीदे जे चेहरे में छा आहे उहो अक़ीदे जो चेहरो हितां खां हेसि ताईं साॻियो तव्हांजो चेहरो आहे उन में हिकिड़ी अखि तव्हांजी रसूलुल्लाह जे सहाबा जे उन इज़त एतिराम वारी अखि अथव त ॿी तव्हांजे अहल बैत अतहार जे मुहबत वारी अखि अथव पर इन सां गॾो इहा ॻाल्हि बि यादि रखिजो हीअ जेको चेहरो तव्हांखे अलाह अता फरमायो आहे इहो तव्हांखे अबे अम्मा वारो चेहरो आहे उनजे तवस्सुल सां तव्हांखे हे चेहरो मिलियो आहे त तंहिं में इहा अखि तव्हांजी साॼी ऐं खाॿी थी सघे थी पर अदा इहो यादि रखिजां त जेको अक़ीदे वारो तोखे चेहरो मिलियो आहे इहो मुहम्मद अरबी वटां मिलियो आहे त इन में का बि अखि साॼी खाॿी कोन्हे ॿई अखियूं तुंहिंजूं सजियूं सजियूं इहो तोखे अक़ीदो हर हालत में रखणो पवंदो इहो अक़ीदो न रखंदे त पोइ इहो तूं ईअं न चवंदा कि मां को सुन्नी आहियां या अहले सुन्नत व जमात सां मुंहिंजो ताल्लुक़ आहे अहले सुन्नत व जमात सां जेकर तुंहिंजो ताल्लुक़ आहे त कंहिं बि दिलि जे कंहिं बि कुंड में तोखे न रसूलुल्लाह जे सहाबनि सां वेर हुजे न रसूलुल्लाह जे अहल बैत सां वेर हुजे बल्कि ॿिन्ही लाइ तोखे अव्वल खां आख़िर ते उन जे लाइ मोहबत हुजे उन्हनि जो शान ॻाइण तो वटि हुजे हमेशह जेकॾहिं तूं उन जे लाइ का ॻाल्हि ॿुधी त उहा सिर्फ़ु सिर्फ़ु उन जे अदब एतिराम ऐं शान मान वारी उन जे लाइ ॻाल्हि ॿुधंदो कर हाणे मां छा पढ़ियो बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी दोस्त दारे चार यारम ताब औलादे अली उन खां पोइ मज़हबे हनफिया दारम मिल्लते हज़रत खलील तव्हां असां अहले सुन्नत व जमात वारा इमाम आज़म अबू हनीफा रज़ी अल्लाह ताला अन्हु जे मज़हब वारा आहियूं उन खां बाद में असांजे जेकॾहिं मिल्लत आहे त दीन हनीफ हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह वारी दीन हनीफ वारी उहा साॻी असांजी मिल्लत आहे उहा कहिड़ी आहे इब्राहिम खलीलुल्लाह जेको अल्लाह जो नबी हुयो अल्लाह जो खलील थी आयो अल्लाह जो दोस्त थी आयो उनजो अक़ीदो कहिड़ो इब्राहिम खलीलुल्लाह जंहिं मज़हब ते हुयो उहो मज़हब उन खां बाद में रसूल बयान कंदा आया हत्ता के अची रसूलुल्लाह उनजो बयान फरमायो ऐं रसूलुल्लाह छा फरमाया अल्लाह हिकु आहे अल्लाह वहदहु ला शरीक अज़ली अबदी रब आहे इन खां सवाइ ॿियो त क़यामत बि थियणी आहे क़ब्र जो अज़ाब बि हक़ आहे मरंदो त मरण जे अंदरि क़ब्र में जॾहिं इंसानु ईंदो त उन जो उते बि उन खां पुछाणो थींदो इन सां गॾो गॾु जन्नत बि हक़ आहे त जहन्नम बि हक़ आहे इहे सभिनी शयुनि इन्हनि अक़ीदनि जो नालो छा आहे दीन हनीफ आहे ॻाल्हि सम्झ में आई या न आई हाणे इहो अक़ीदो तव्हां असांखे छा करिणो आहे रखिणो आहे इन अक़ीदे वारा हूंदासीं त पोइ असां अहले सुन्नत वारा चवराए सघूं था पंहिंजे लाइ इहो अहले सुन्नत जो लफ़्ज़ लेब लॻाए सघूं था ॻाल्हि ॻाल्हि हलाई के मां तव्हांखे त उहो जेको आहे जंहिं नात पाण नात पढ़े त कोशिशि इहा करे त रसूलुल्लाह जे साहबनि जी बि का ॻाल्हि उहा ज़रूरु करे हाणे मां चवां थो पंहिंजो उन आयत जी तरफ़ पढ़ो सलात अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना नबियना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लम अलैहि यार माफ़ कजो असां बरोच माण्हू पंहिंजी आदत खां मजबूर आहियूं ॻाल्हि सम्झ में अचे नथी अचे तव्हांखे मां चुप करे वेठा हुओ उथंदे ई तव्हांखे चयो त मथां ढकियो तव्हां हिते ई मूंसां कावड़जी पिया अॻिते तव्हां छा हलंदव बाबा पहिरीं शइ अथव अक़ीदो पहिरीं शइ छा अथव अक़ीदो जेकॾहिं अक़ीदो दुरुस्त हूंदो त पोइ अॻिते बि हलंदासीं अक़ीदो सही माण्हू जो न हूंदो त पोइ खणी केतिरा बि ख़ैर जा कम करे केतिरो बि कुझु करे उहो पार नथो लॻी सघे अक़ीदो अव्वल शइ अथव हाणे मां तव्हांजे साम्हूं जंहिंमहिल जो सलात पढ़ी उन सलात में मूं हिकिड़ा अखर चया मां तव्हांखे बि चवंदुसि मां हमेशह दोस्तनि खे चवंदो आहियां त जंहिंमहिल सलात पढ़ो त उन सलात जे दौरान उन लफ़्ज़ बि ज़रूरु चवंदा कयो
अणकी अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मतलब छा? मतलब तव्हां खे इहो थो ॿुधायां त जॾहिं तव्हां सलात में लफ़्ज़ चवंदव आल, आल जी आल ही लफ़्ज़ चवण में रसूलुल्लाह जा घर वारा भी शामिल थी वेंदा आहिनि त रसूलुल्लाह जा सहाबा भी शामिल थी वेंदा आहिनि। इन जे करे जो रसूलुल्लाह फरमाइंदा कुल्लु तक़ियुन व नक़ियुन फहुवा आली, हर मुत्तकी परहेज़गार मां मोहम्मद करीम जे आलम जा आहियां। पर ॻाल्हि अदावर बि इहा कयां त आल जे लफ़्ज़ चवण में कमु त सभिनी जो ठही थो वञे, पर जीअं त अॼुकल्ह जे हिसाब सां मिली बग तमामु घणी लॻी पई आहे। माण्हू रसूलुल्लाह जे घर वारनि खां उन्हनि खां बि कोन था पिया मुड़नि, उन्हनि जे लाइ बि तन तशरीह कंदा, उन्हनि जे लाइ बि आङुरियूं खणंदा। पोइ अदा जॾहिं अहिड़ी सूरत हाल थी पई त पोइ आल जो बि ज़िक्र कबो, असहाब जो बि ज़िक्र करबो, उन सां गॾु रसूलुल्लाह जे अज़वाज मुतहरात जो बि ज़िक्र फरमाए। छाजे करे? इन जे करे जो माण्हू रसूलुल्लाह